अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान पंहिंजे भाउ शाहनवाज़ खे ॻोल्हे हथ करे वठंदो, छा उनखे क़ैद कंदो, छा सिकंदर हाणे शेर दिल सां दोस्ती जो हथ वधाईंदो, छा रेस बालाजी खान मल्हार जे खिलाफ़ वेंदो ऐं उनखे पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल दमिर जमल क़िला में सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान पंहिंजे भाउ शाहनवाज़ जे लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾींदो। हू हर जॻह बि न छॾींदो, मतिलबु त शहर ऐं आस पास में उनखे ॻोल्हींदो रहंदो। बहरहाल हाली शाहनवाज़ उनखे कॾहिं बि हथ न ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सिकंदर ऐं उनजे पीउ जी घणी कोशिश हूंदी त असां शेर दिल खे पंहिंजे मुठ में कयूं, उनखे पंहिंजे गले सां लिगाए ऐं उनखे जे खिलाफ़ दोस्ती जो हथ वधायूं। ईअं करण में हू ॿई कामयाब थी वेंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे हाणे मल्हार लाइ खतरो थी वेंदो, जो हू राबेल जे करे कुछ भी करे सघे थो। उनजे करे मल्हार खे को न को नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदो। जीअं हू मल्हार जे खिलाफ़ हथ वधाईंदो त पोइ पापनगर अॻिते ड्रामो वधंदो वेंदो ऐं दुश्मनी बि अॻिते हलंदी रहंदी। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाहनवाज़ जेको आहे पंहिंजी घरवारी सदोरी खे चवंदो त असां हाणे अहिड़ी जाइ ते वेंदासीं जिते रेस बालाजी खान जा माण्हू उते न पहुची सघंदा। अगरि जेकॾहिं असां रेस बालाजी खान जे हथ चढ़ी वियासीं त पोइ हू असांखे क़ैद करे छॾींदो, मुंहिंजे पुट मीर खे बि मारे छॾींदो। उनजे करे असांखां जेतिरो जल्द थी सघे असां बालाजी खान खां हाली पासो कयूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे राबेल खे बार बार तंग कंदो। राबेल हिनखे चवंदो त रेस अगरि जेकॾहिं तूं मूंखे तंग थो करी त पोइ मुंहिंजो बि तोसां जंग आहे। मां नथो चाहियां त रेस माण्हू मूंखे तंग करी, अगरि जेकॾहिं तूं ॿीहर लाइ मूंखे तंग कयो त पोइ तुंहिंजी मुंहिंजी जंग आहे। रेस बालाजी खान चवंदो त सुहिणा साईं तूं ईअं छा पियो चईं, जेकॾहिं तूं मूंसां जंग कयो त पोइ तूं ज़िंदा कॾहिं बि न बची सघंदे। राबेल चवंदो त रेस चाहियां थो त तव्हां सुधरी वञो, अगरि जेकॾहिं तव्हां न सुधरिया आहियो त पोइ मुंहिंजी तव्हां सां जंग आहे। इन करे मां नथो चाहियां त मां तव्हां सां जंग कयां। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।